अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आज न्यूज़ तक गॾाऊं संझा सैयद। आऊं आहियां बिशारत कुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। ख्वाजा आसिफ के बेबुनियाद केस में गिरफ्तार कयो वियो। छा गिरफ्तारियुनि सां हुकूमत मज़बूत थी वेंदी? हुकूमत पीडीएम खां घबरायल आहे। तहरीक कमज़ोर करण जी कोशिश कई पई वञे। वज़ीर आज़म इमरान खान पाण कूड़ ऐं करप्शन में मुलविस आहे। नून लीग अॻवान अहसन इक़बाल जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं, छा नैब इमरान नियाज़ी खां सवाल करे सघे थो? मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 55 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 10,047 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,155 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 4,77,240 थी वियो। 4,30,113 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब। दुनिया में कातिल कोरोना वायरस हेल ताईं 17,95,000 खां वधीक इंसानी हयातियूं विड़काए छॾियूं आहिनि। कोरोना मुतासिरनि जो अंग 8 करोड़ 22 लख खां वधी वियो आहे। अमेरिका में वधीक 3,261 माण्हू फौतुनि खां पोइ अंग वधी 3,86,442 थी वियो। मेक्सिको में वधीक 429, फ्रांस में 468, बर्तानिया में 414, भारत में 285 ऐं ब्राज़ील में 75 मरीज़ फौत थिया आहिनि। दुनिया में 5 करोड़ 83 लख खां वधीक माण्हू वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब थी विया। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त पीपल्स पार्टी जे फ़ैसिले सां पीडीएम इतार टुटी वियो। पीपीए जी सीएसी वाज़े कयो त पीडीएम खां संदन रस्ता धार आहिनि। इहो फ़ैसिलो बिलाल भुट्टो ज़रदारी जो न पर आसिफ ज़रदारी जो आहे। पीपी सिंध हुकूमत जी कुर्बानी न ॾिनी। मुखालिफ़ धुर इस्तीफ़ाउनि जो रेंगट बंदि करे। ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी सां हुकूमत जो को बि तालुक़ु नाहे। पीपी खे सिंध हुकूमत छॾण जो को बि इरादो नाहे। नून लीग अॻवान ख्वाजा आसिफ जो हिकु ॾींहुं वारो राहदारी रिमांड मंज़ूर। नून लीग अॻवान ख्वाजा आसिफ चवे थो, नवाज़ शरीफ खे कमज़ोर करण जी कोशिश कई पई वञे। हिन वक़्त ताईं नैब का बि जांच नाहे कई। 2.5 सालनि खां पार्टी तोड़ण जी कोशिश कई वई। ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़िलज़िले जा लोॾा। इस्लामाबाद, मानसहेरा, बटग्राम, तूरगढ़, हज़ारा ऐं मानसहेरा में ज़िलज़िले जा लोॾा। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 4 ॾई 2 रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िले जो मर्कज़ देव खां ओभर में 25 किलोमीटर हो।